साबा जे सिर मथो सदको वञे थी इने ज़ेबू त ॻोठ जी का बि माई नाहे छॾी जंहिंसां तव्हांजी गिला न कई हुजे। ये ॿुध त सही, असांखे ॿियो त कंहिं बि कोन चयो आहे कि तूं त असांजी गिला नथी कंदी वती। तौबा कर माई तौबा। अल्लाह ने मूंखे बख़्श के जो मां तव्हांजी गिला कयां। अॼु ई ज़ेबू आई मुंहिंजे घर तव्हांजी गिला करण, तॾहिं त मां अॼु तव्हांखे ॿुधायो आहे। माई ॼामल साबा तव्हां सां सची आहे तॾहिं त तव्हां सां अची ॻाल्हियूं करे। माई अहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां ते खणी मां तव्हांजे घर कोन ईंदसि। भला मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो ज़ेबू सां मां तव्हांजे करे वतां थी विढ़ंदी। ऐं माई ॾिस त सही तव्हांजे करे मां हुनखे हक़ सच चवां ऐं उबतो तूं वरी मूंखे थी चई त मां थी तव्हांजी गिला कंदी वतां। वञी खॾ में पाउडर कजे तरी मासी साबा कावड़ न कर लिया वे। चाची जो यो मकसद न हो वो जायो असां ते कावड़ न कर वे। पर ॾिस त सही अॼु तुंहिंजी ससु जो रवैयो त कहिड़ो आहे मूंसां। मूंखे त थोरो थोरो ईअं ई थो लॻे त ज़ेबू सच चवंदी आहे। अदी हाणे खॾ में हाणे न रन खे तूं ॿियूं ॻाल्हियूं कर। साबा जे सिर मथो सदको वञे थी मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं ज़ेबुल तव्हांजूं मूंसां वेही गिलाऊं कंदी आहे। मासी हुनजा पंहिंजा पेर ख़राबन तॾहिं त सभिनी खे ख़राब चवंदी थी वते। हा मां रे सॼी कारी हूंदी न त बि चवंदी रिढ खे त हलड़ी बूथ कारी। अदी इन रन सां असांजी जाइ न आहे जहिड़ो वणेसि तहिड़ो वते ॻाल्हाई। साबा जे सिर मथो सदको वञे थी मुझे बि त आहे ई कूड़ी। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं तव्हांजे मर्दनि जे कननि ताईं पहुचंदियूं त हू कूड़ कोन सम्झंदा। उन करे त चवां थी न त इन रन जो वात बंदि कयूं ऐं चाची चवे थी त अञा सब्र कर। अदी हाणे तूं ई ॿुधाए असां ॿई उन धोतीअ सां पुॼी सघंदियूंसीं। सच थी चवीं तव्हां हुन सां कोन पुॼी सघंदव। साबा जे सिर मथो सदको वञो वञी नियत अथसि पंहिंजी पर मुंहिंजी कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। हिकु दफ़ो वञी कन बाट करे अचोसि तॾहिं हुन रन जो तव्हां ॾो वात बंदि। ठीक है तो सब मगन है। ये फोन ते कैसा भी गलाया कैसा भी गलाया ते में ता जो छा सुनो कैसा नहीं गलाया को है और ये आदमी से भी विसार चुकी है। नचई समाज करी सही तो चवे थी महानगर जो नौकर ही तो आया भला इने में मुंहिंजो छा। सॉरी देनो बाबा ये छो पिया जो मां थोड़ी परेशान हस इन जे करे चया। इन उम्र में एडी परेशानी अत्याली छा कंदी। अम्मा तो है देखो तो जो माल कई पानी थी अॼु जे लाइ कहिड़ो रस्तो ओ मासी मेरा दांत मेरा नहीं करे आदमी छोरा क्या तो बावलो टका एकड़े मोबाइल रतम सचरो लांसी बचल खसे वियो मरी पाड़े जी कुतड़ी चोरा एकड़े मोबाइल में रतम मरी ता चोरा खसे जान अबे अरे बस कर जरा ए खसे वाला मोबाइल कूड़ो थई अमा कूड़ो थई असान का मोबाइल काने पूरी आमा ये कने असा ते तबार न थई ने ओ बटिया से देखी सजी तलाशी वठ मासी ये तो जी न खाब करे तो बिना लिटांगो भागलो लिटांगो हां थैंक यू तो भाई असा जो घड़ी 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 अरे डामर समान आयो तो बाहर निकलो मुझी ताज खबर पए मां जे पुछा दा पी गलायो साबा जे सिर मथो सदको वञी जॾहिं हे छोरा ॿार अचनि भली तूं उन्हनि खे कुई छॾिजांइ मुंहिंजी बि इजाज़त अथई। हींअर मुंहिंजे घर मां टर निकुर मुंहिंजे घर मां लहे न तुंहिंजी बि खल निकुर हितां। मूंखे मोबाइल खपे ईअं मां हितां कोन निकिरंदुसि। ओ छोरा छो अची फिटी थई तो बि त पाड़े वारे जूं कुकड़ी चोराया मोबाइल वरती न कहिड़ा तूं घरों खणी ख़र्च कयो आहे। कुकड़ू चोराण को सोलो कमा ताज जी कुकड़ू चोरान एड़ा पातराई अमा जे कासा जी कुकुर चोरी थी वई वो है न चोरी कई थई अब केड़ी कुकड़ी
हाँ वो जेका मां वठी आयुसि समझी पहुती जिजे नाले चवंदो मां तेरे ॾाढो माण्हू ॾे हाँ हा 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 ठगी हाँ तव्हां ठगियो ठगी में मां तव्हांजो पी आहियां हा अपो ई त अम्मा सां ॻाल्हि हा न हाँ ॿुधी पई न छा पियो चए त साबा जो मुड़ुसु आहियां न मूं ईअं न चयो असांजो अपो मतलब तू साबा जो मुड़ुसु न वठो ये तो चवे छोरो अम्मा असां तुंहिंजे हुकुम जे इंतज़ार में बीठा हुआसीं वठो ओए बुलायो अरे चलो मूंखे चलो अरे मुझे मोबाइल में तो आ गया है जेकॾहिं तव्हांजो इहो ई शौक़ु आहे न त पोइ थी वञे मलाखड़ो जे मूं तव्हांजा पकिया न उॾारे छॾिया न मुंहिंजो नालो शेर न आहे शेर न वॾा बाबा असां को तोसां विढ़ण थोरे आया आहियूं हिते न बाबा असां वाक़ई तोसां वेहण कोन आया वॾा बाबा केरु कोन्हे हिते असां आहियूं रुगो कल्ह बि शरीफ़ सां ॻाल्हाइण आयासीं पर तव्हां असली चंबन सां वठी वियो असांजी ॻाल्हि ॿुधव ई कान हाणे मक़सद जी ॻाल्हि कयो घणी केल छॾियो असां तव्हां सां ठा करण था चाहियूं तव्हां परेशान अलॻि असां परेशान अलॻि उहे छा था चओ इन दुश्मनी जी शुरूआत चाचा जाबिर कई आहे तव्हां हरू भरू असांजे गिची में पइजी विया आहियो जेकॾहिं तव्हां विच में न अचो हा न या दुश्मनी घणा ॾींहं अॻु में ख़तमु थी वञे हा इहा असां खां ग़लती थी वई इन करे सभिनी ग़लतियुनि जो अज़ालो करण था चाहियूं हाणे असांजे विच में ओसी ताईं ठाव न थींदो जेसीं ताईं जाबिर नथो चाहे उनखे बि असां राज़ी कयो आहे हू पाण बेज़ार थी चुको आहे मुंहिंजो अंदाज़ो त इहो मस्तु उठ अञा होशियूं हणंदो पर एतिरो जल्दी थकिजी पियो हाणे सिर्फ़ु इहो ॿुधायो त फ़ैसिले जी तारीख़ कॾहिं ऐं किथे रखूं जाबिर खान थो चए पाण वारी उताक ते ॻाल्हियूं थियनि मूंखे को बि एतिराज़ न आहे जॾहिं बि चवंदो जिथे बि चवंदो असां उते पुॼी वेंदासीं ॻाल्हि हिन वक़्तु तूं अकेलो हुजां त बहितर आहे जेकर सालू ऐं शरीफ़ जहिड़ा आया न बहितर ई झेड़ो वधी वेंदो ईअं कीअं थींदो मां पंहिंजे भाइरनि खे छॾे अकेलो ॻाल्हि न अचां जाबिर खान इहो शर्त रखियो आहे त सालू ऐं शरीफ़ ॻाल्हियुनि में न अचनि इहे मूंखे होश मां कढी छॾींदा उहे ॻाल्हियूं थींदियूं ई कोन वॾा बाबा हाणे तव्हां ज़िद छॾियो छा रखियो आहे दुश्मनी में कॾहिं अचिणो आहे सुभाणे वॾा बाबा सुभाणे ई हलिया अचो ठीकु आहे सुभाणे मां अची वेंदुसि जाबिर ऐं मोलू वारनि खे इतला ॾिजो हा असांखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो हा त पोइ अकेला ठीकु आहे मां अकेलो ई बिना तो नहीं बेटा मम्मा ससी दे बिना थोड़ा कम आए तुझे भी बाहर निकले तो तू वञण जी तयारी थी करे ये सुठो न आहे बेटा मम्मा मुंहिंजे फ्रेंड सां मिलण थी वञा हिन में ॾोह कहिड़ो आहे तॾहिं ससुईअ खे हिते बि घुराईंदी कर सुबुह शाम हुनजे घर भॻी बीठी आई मम्मा मां हुनजे घर न आहियां वेंदी उहो ॿाहिरि ईंदी आहे ॿियो त अॼु मूंखे थोरो बाज़ार में कमु हो इन जे करे पई वञा कुझु बि न थींदो तव्हां परेशान न थींदो किथे पहुतो ही राणा बाबा साईं मंज़िल ते पहुची चुको आहे अज कीअं बि करे इन छोरे खे जगह ते खणी अच इहो
मूंखे अखियूं ॾेखारियूं पवंदियूं। कोशिश कयां थो बाबा साईं। कोशिश न, मूंखे अॼु इहो छोरो घुर्जे। भली तोखे शहर मां खणो पवे खणीसि, उन खां पोइ जेको कुझु थींदो उनखे मां पाण मोटींदुसि। जी बाबा साईं, नज़रुनि ते चढ़ियो बची न सघंदो। कम थी वञे त मूंखे ज़रूर ॿुधाइजांइ। जी बाबा साईं। जेसि ताईं घरो हथ न रखंदे तेसी ताईं छोरो कोन सुधरंदो। हाणे हथ घरो हलंदुसि बाबा साईं। सही तो चल चलो बस उन्हनि जे विच में असां न मरी पऊं। सुनो इहो त सही आहे, पर तूं कोशिश कजांइ पंहिंजे पीउ खे राज़ी करण। पापा खे त मां हिक ॾींहं में राज़ी करे वठंदसि, पर तुंहिंजा माइट बि त राज़ी थियनि न। हिन दफ़े मां बाबा जे मथां पूरो ज़ोर लॻाईंदुसि। जीअं बाबा राज़ी थी वियो त तोखे मां फ़ोन करे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, मां हुननि सां ज़रूरु ॻाल्हाईंदसि। हाणे हलण जी कर, जेकॾहिं बाबा साईं मूंखां अॻु में घर अची वियो न त ॾाढो मसइलो कंदो। ठीकु आहे, सुन तोखे इजाज़त। उठ भले वञ, प्लीज़ पंहिंजो नंबर भले यानी अम्मा जी सम्झाइण जी कोशिशि कर। चरिया, मां तुंहिंजी अम्मा न आहियां, मां तुंहिंजी वाइफ आहियां। ॻाल्हि इहा नाहे मूंसां अहमद ऐं वार सारा विढ़िया, उन्हनि खां त पलांद करे वठंदासीं, पर असुल कावड़ उन्हनि बेगैरतनि ते आहे जेके पंहिंजे ॻोठ जा थी करे मुंहिंजे पारां विढ़ण त कोन आया, पर मूंखे छॾाइण बि कोन आया। सूमर ऐं दिलावर वारनि जो कहिड़ो ॾोह आहे, हू वीचारा मिसकीन आहिनि। को बि मिसकिन कोन्हे भाॼाई, पाट हर को खाए थो। या तव्हांजी ॻाल्हि सही आहे, असां हिकु ॻोठ जा आहियूं, ॿिया पाण में विढ़ंदासीं ऐं ठहंदासीं। जॾहिं को ॿार विढ़े न त पाण में गॾु थियणु घुरिजे। ॿई हमरा बीठा जरगो मिटीअ जी लपूं खणी उन्हनि खे अखियुनि में हणनि तॾहिं पोइ छोरा अंधा थी वञनि। त सूमर केर त कई न वरी दिलावर केर त कई, कंध ॿिए पासे वराए पी रहिया, ॼण कुझु थियो ई न आहे। जेकॾहिं हू विच में नथा अचणु चाहिनि त हुननि ते कहिड़ी मयार? गोरी गोरी असां हिकु ॻोठ जा आहियूं, जंटरो जंटरे सां गॾियो पियो आहे। जेकॾहिं अहिड़े वक़्तु हिक ॿिए जे कमु न अचूं त पोइ इहो खाइण पीअण कहिड़े कम जो आहे? पोइ हिननि सां रिश्तो ई ख़तमु करे छॾ, पोइ कहिड़ो लाचार हिननि सां मरण पलण खाइण पीअण जो। हा, सूमर वारनि खे पोइ ॾिसंदासीं, पहिरियां हुन वारिस वारनि जी त टंगूं बनियूं न। न मुंहिंजा भाउ सोबत पूरे ॻोठ खे पाण सां गॾु ॿधी छॾियो आहे। असांखे पहिरीं सूमर ऐं दिलावर जा कन छिकणा पवंदा, न त ईअं असां सोबत जे साम्हूं अकेला पइजी वेंदासीं। जेकॾहिं सूमर ऐं दिलावर वारा असांजो साथ नथा ॾियनि त असां सोबत ऐं उन छोरनि खे बचकी छॾियूं।
कंहिं तोखे चयो त साणनि खे पश्क करे छॾींदासीं मुठनि खे बि चोराबा पाराए छॾिया तूं वेही रुगो तमाशो ॾिसजांइ त मां हिननि छोरनि जो कहिड़ो थो होशियार कयां दादा कहिड़ी सलाह था ॾियो अञा चाचा सां ॻाल्हियूं करण या न इन्हनि बेवकूफ़नि खां छो थो पुछी ॻाल्हियूं थियनि थियूं त सुठी ॻाल्हि आहे वञी चाचे सां ठाह करे पर ॻाल्हियुनि में इहो शर्त ज़रूर रखजांइ त राणी मूंखे मोटाए ॾे न त ठाह न कजां ॿुधी न छोरा शेर जेकॾहिं फैसले जे लाइ वञी थो न त इहा शर्त ज़रूर रखजां त हिन ममड़े खे वठी वञी पाण खाराए इहा शर्त मञे त अल्लाह तोडी हाणे बस ॿिए कंहिंखे बि ॻाल्हाइण ॾे बाबा तव्हां से ॿुया छा दादा हाणे तव्हां छा था चओ दादा मां तोखे हिकिड़ी सलाह ॾियां ॻाल्हि कर फैसलो न कर दादा फैसलो न करे बाक़ी विढ़ंदो रहे अड़े थिक न थई तूं त बस कर ॻाल्हाइण त ॾे असांखे बाबा खे छॾ तूं ॻाल्हि कर बाबा जो वात बंदि हूंदो त ॻाल्हाए सघंदासीं न लेकिन हिन जो वात खुलियल हूंदो ॻाल्हाइण ई कोन ईंदो तूं सिर्फ़ पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कर ॿुधाए त ठाह कयूं या न दादा हणूं था बाबा खे बंदूक ऐं था चाचे जे मथो केस दाख़िल बापे मां बि जिंद छुटी पवंदी चाचे मां बि जिंद छुटी पवंदी थींदासीं सभु आज़ाद अड़े थक अची पी खे बंदूक हणंदे चङो बाबा वोट था कयूं तव्हांखे न वोट सवाया मिलिया उन जी सलाह ते था हलूं मूं मथां त सभु सड़िया वेठा आहियो वोट बि तोखे मिलंदा न छा तूं मूंखे बंदूक हणंदे ज़ाहिर आहे बंदूक त हणंदासीं ईअं जो ॾंडो हणाए मथे में त खोड़ी न हणी बाबा साह वथई घणो तो वारो जो टे हथियारो ॾेडो अते शरीफ जे मथे जी जूं बि कोन मारींदो अरे ॾिसण में डुबरो आया मूं में वॾी ताक़त आहे पखण जो पालियल आहियां मुंहिंजो हिकिड़ो ॾंडो न यार खे लॻो सलवार धोबी बि कोन धोईंदुसि सलवार धोबी कोन धोईंदो हा हाणे ॾिसूं था त धोबी कंदी थो सलवार हाणे शुरू थी वियो हलो अंदर हलो असां त सुम्हूं था पर इहा तोडी मां चवां थी चुप कर मुआ ममड़ा हा तो सां न आहियां मां शेर सां थो ॻाल्हायां शरीफ सालू कीअं था हिनखे पाण सां गॾु वठी वञो कोन थो ॻाल्हायां हिननि मिरुनि जी मूं जे मथां पछ न कर मिरू त अदा वठिस ईअं न खणीस दादो तो करे छॾियोसीं दिल्लीअ वापसीस आहो तो कच्छ ते खणी अरे ठीला हिकिड़ो मिंट बीठा छोरा अरे मारीस हाल कुछ ॾींहं मात के रेंज में हो उठ लेटायो अथव मात करे न वेंदव क्योंकि जारा लामारा ज़रूर ॾींदव पलांद कंदव यो चाचा साईं जेकॾहिं वरी विच में आयो न ईअं ई लेटल हूंदो हाल जे ईंदो न त पूरे बंदोबस्त सां ईंदो मों ॾेई वठंदासीं चाचा सोबत मों त ॾेई वठंदासीं मिठल भला मुड़सो भला छा काए विधो आहीं चई सच तो आमाद उठ लेटाणो आहे को मश्किरी न आहे अरे तव्हां त ॾेबू आहियो ॾेबू टंकियाणी सॼो पुट सुया छॾियोसि वारे में आयो त घटि कोन कंदासीं चाचा तूं बेफ़िक्र रहो जेसिया साला पाण था अचनि न तेसिया ॿिन्ही जो घर मां निकिरण बि हराम करे ॾिजो त भले ख़बर पए न त फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद आज माधो के समझाया एडिस पंहिंजे पी के सजोरी रतो रोए लोको कमई कोन अथसि जॾहिं त मुंहिंजी एतिरियूं मुसीबतूं तुंहिंजे मथां किरंदियूं तॾहिं मां तोखां पुछंदुसि त दुख छा आहे मूंखे ख़बर आहे चाचा दुख माण्हूअ खे चोरे पीचंदो आहे इन्हीअ करे राणी खे वठी आयो आहे ॿई कचहरियूं करीस तुंहिंजा कसूर घटि थियनि तूं हिते वठी आयो आहीं जे चाचे जाबिर ॾिसी वरितो न त खल लाहे छॾींदो कौन जी बादशाही तोरया खल लाहींदो ये कुट को ॾींदो मास जो तूं जाबिर खे कुटको ॾींदे हाँ जो थोड़ो लॻो पियो अॼु जाबिर सॼो पियो तो
साके मेरू मुख फल दो मास सुजाए चली दो मास जेकॾहिं तूं इहो कमु करी त पोइ त तोखे सलाम करणु घुरिजे। सलाम न कर रुको पचल के कोट पड़ा है त मां चाबिर जड़ा तोखे लेटाई ना। हाणे मां तोखे किथां घोट बणायो? मुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे जंहिंजी शादी थी वई। पर रानी त मेरा बसा कुछ ना है ना। रानी मुसा शादी कंदी ना कुछ रहंदी कीअं रानी मां सही जो चवां न। पर मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो त बाबा कंदो। अॻ में वरी कहिड़ो सही फ़ैसिलो कयो अथसि जो हाणे कंदो। सॼो कमु बंदूक जे ज़ोर ते कयो वियो आहे। जाबिर असांखे ॿधी करे किथे मञायो आहे। तूं छा थो सम्झे त मूं ख़ुशीअ सां पंहिंजी न्याणी खे आड़ा उछलायो? ख़ुदा रब करे जाबिर खे जंहिं मुंहिंजी न्याणी जे मथां एॾो ज़ुल्म कयो। मां पंहिंजे मथां थियल ज़ुल्म त माफ़ करे सघां थो, पर पंहिंजी न्याणी जे मथां थियल ज़ुल्म कॾहिं जाबिर खे माफ़ न कंदुसि। नरो चाचा नरो तूं रोईंदो आई न मां बि रोई पवंदो आहियां। मां दिल जो ॾाढो नरम आहियां न। ज़ोन त असां ग़रीबनि जो हथियार आहे बच्चा। जॾहिं असीं कुझु बि नाहियूं करे सघंदा त इहे बूढ़ा गाढ़े दिल जो ॿार कंदा। बच्चा जेकॾहिं ही बूढ़ा लॻनि त अंदरि आतिशे फ़शा बणिजी वञे ऐं मां पहाड़ जीअं ज़रा ज़रा थी वञा। ज़रा ज़रा थी वञा।